पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाह भुट्टो जो इफ्तिताह करे ॾिठो आहे। वॾो वज़ीर मुराद अली शाह शाह भुट्टो रिथा खे कराची वासियुनि लाइ गेम चेंजर करार ॾिनो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त शाह भुट्टो सां शहरनि जो क़ीमती वक़्तु बचंदो, ॿारनि जी बचत थींदी, ट्रैफ़िक जे पुराणनि मसइलनि में घटिताई थींदी। मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची सिंध जी जान पाकिस्तान जी मौशी दिलि आहे। 39 किलोमीटर डिघे ऐं 40 अरब रुपयनि खां वधीक लागत सां तामीर थींदड़ शाह भुट्टो कराची लाइ गेम चेंजर आहे। संदसि चवणु हो त कयूमाबाद खां काठोड़ M9 मोटरवे ताईं सिधी पहुच सां शहरनि जी सफ़री वक़्त में वॾे पैमाने ते घटिताई थींदी। अवां खे ख़बर ॾियूं पिया PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाह भुट्टो जो इफ्तिताह करे ॾिठो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह शाह भुट्टो रिथा खे कराची वासियुनि लाइ गेम चेंजर करार ॾिनो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त शाह भुट्टो सां शहरनि जो क़ीमती वक़्तु बचंदो, ॿारनि जी बचत थींदी, ट्रैफ़िक जे पुराणनि मसइलनि में घटिताई थींदी। तफ़सील मक़नासी चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो। जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाह भुट्टो जो इफ्तिताह करे ॾिठो आहे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, अवां खे ख़बर ॾियूं पिया वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त शाह भुट्टो सां शहरनि जो क़ीमती वक़्तु बचंदो, ॿारनि जी बचत थींदी, ट्रैफ़िक जे पुराणनि मसइलनि में घटिताई थींदी। मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची सिंध जी जान पाकिस्तान जी मौशी दिलि आहे। 39 किलोमीटर डिघे ऐं 40 अरब रुपयनि खां वधीक लागत सां तामीर थींदड़ शाह भुट्टो कराची लाइ गेम चेंजर आहे। जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो, कहिड़ा अपडेट्स आहिनि? शाह भुट्टो जो इफ्तिताह कयो पियो वञे। जी फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, आगाह कजो, शाह भुट्टो जो इफ्तिताह कयो पियो वञे, कहिड़ा अपडेट्स आहिनि? PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शाह भुट्टो जो इफ्तिताह करे ॾिनो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह भुट्टो रिथा खे कराची वासियुनि लाइ गेम चेंजर करार ॾिनो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त शाह भुट्टो सां शहरनि जो क़ीमती वक़्तु बचंदो, ॿारनि जी बचत थींदी, ट्रैफ़िक जे पुराणनि मसइलनि में घटिताई थींदी। मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची सिंध जी जान पाकिस्तान जी मौशी दिलि आहे।